कराची में धाड़े में गिरफ्तार डीएसपी उमेर तारिक बाजार के इंचार्ज एसएसपी इमरान कुरैशी के खिलाफ भी सख्त कार्रवाई की शुरुआत कई वही है। कराची जिला के औरंगी टाउन में वापारी के घर में 2.5 करोड़ रुपयन के धाड़े में गिरफ्तार डीएसपी के इंचार्ज मुअत्तल थियल एसएसपी साउथ इमरान कुरैशी खिलाफ भी सख्त कार्रवाई शुरू कई वही है। आईजी सिंध रफ़त मुख्तार बुधायो त मुअत्तल थियल एसएसपी इमरान कुरैशी खिलाफ आईजी ऑफिस सीधी रीत कार्रवाई नथी करे सके उन जो अख्तियार सिंध हुकूमत घरू विज़ारत या एस्टेब्लिशमेंट डिवीज़न किया है। आईजी सिंध चयो त हिन तरफ़ां सिंध के घरू खाते के ख़त लिखियो वियो आहे ऐं सिफारिश कई वही है त वारदात में एसएसपी के मुलविस हुजण की जांच लाइ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न के ख़त लिखियो वञे। आईजी सिंध मूजिब मुअत्तल थियल एसएसपी साउथ इमरान कुरैशी के खिलाफ इंक्वायरी ऐं संदसि ख़िदमतूं फौरी तौर ते वफ़ाक़ के हवाले करण की भी सिफारिश कई वही है। पासे खे ख़बर ॾियूं चंबड़ वेझो नौजवान जो वण में टंगियल लाश हथायो आहे। संजर चांग थाणे जी अद ॻोठ मियांदाद आलमाणी में नौजवान जो घर खां ॿाहिरि निम जे वण में टंगियल लाश मिलियो। 45 वरनि जे शादीशुदा बाजो कोली जो वण में टंगियल लाश ॾिसी वारसन पुलिस के इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जो लाश खणाए अस्पताल पहुचायो जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसन हवाले कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त लाश जे पोस्टमार्टम खां पोइ मौत जे असुल कारण जी ख़बर पवंदी। छाछरो वेझो नारी जो खूह मां लाश हथायो। ॻोठ छापरदीन शाह में शादीशुदा नारी फरीदा जो खूह मां लाश हथायो जॾहिं त संदसि वारसनि पारां वाक़े खे आपघात करार ॾिनो वियो आहे। इतला ते खैंसर जे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो जितां पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो। वारसनि जो चवणु आहे त नारी दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हुअण करे खूह में टपो ॾेई आपघात कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच में नारीअ जे वारसनि इहो ॿुधायो आहे त दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हुअण करे खूह में टपो ॾेई आपघात कयो आहे। पुलिस जो वधीक चवणु हो त नारीअ जे मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। एसएसपी शिकारपुर की हिदायतुनि ते ज़िले में अमन बहाल कराइण लाइ फ्लैग मार्च कयो वियो। डॉक्टर इमरान खान की हिदायतुनि ते एसपी मोहम्मद उस्मान खान तरफ़ां शहर के लखीदर हाथीदर स्टेशन रोड और जहाज चौक खां सवाइ सखर शिकारपुर रोड ते फ्लैग मार्च कयो वियो। एसएसपी डॉक्टर इमरान खान ॿुधायो त ही फ्लैग मार्च हिक ॾींहं लाइ न पर रोज़ानो जे बुनियाद ते कयो वेंदो जीअं ॾोहारियुनि में ख़ौफ़ पैदा थिए ऐं पुलिस शहरनि जी भी हिफ़ाज़त करे सघे। एसएसपी डॉक्टर इमरान खान चयो त हाणे थाणनि ऐं चौकियुनि ते इज़ाफ़ी वेठल एहलकारनि खे पाबंद कयो वियो आहे त थाणनि चौकियुनि ते अजायो वेहण बदिरां रोड ते गश्त कनि। शहदादपुर में पुलिस कार्रवाई करे इश्तिहारी ॾोहारी के गिरफ्तार करे वरितो। नबी बख्श जलबाणी पुलिस अटालन सां गॾु शहर लॻ लुंडो रोड ते ॻुझे इतला ते कार्रवाई करे इश्तिहारी ॾोहारी अब्दुल हकीम रिंद के गिरफ्तार कयो। गिरफ्तार थियल ॾोहारी 10 केसनि में घुर्बल हो। पुलिस जो चवणु आहे त इश्तिहारी ॾोहारी जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ कयूं वियूं आहिनि। सुल्तान कोट वेझो 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो पतो न पइजी सघियो आहे जंहिं सबबि संदसि वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। जहानवा थाणे जी हद ॻोठ आगा जान मोहम्मद पठाण मां 10 साल मासूम नींगर मोहम्मद असलम खोसो 5 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि नींगर जो अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। वालिद जो चवणु आहे त नींगर 5 ॾींहनि खां लापता आहे। जहानवा पुलिस एनसी दाख़िल करण लाइ तयार न आहे। एसएसपी शिकारपुर नोटिस वठे संदसि बाज़ियाबी लाइ मदद करे। मटियारी में पुलिस मुनशियात जो विक्रो कंदड़ 7 जवाबदारनि खे गिरफ्तार करे वरितो। एसएसपी मटियारी जी हिदायतुनि ते पुलिस मुनशियात जो विक्रो कंदड़ 7 जवाबदारनि खे गिरफ्तार करे संदन कब्ज़े मां 190 ग्राम चर्स ऐं 76 लीटर कच्चो शराब हथ करे वरितो। गिरफ्तार थियल मुनशियात जो विक्रो कंदड़नि में खान माछी देव कोहली जान मोहम्मद एजाज अरशद सांद ग़ुलाम नबी ऐं सजाद खासकेली शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि ते मुनशियात एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि। टंडो अलैयार वासिन इल्ज़ाम हयो आहे त बासर ॻोठ जो माहौल ख़राब करणु चाहे थो। असां हिते जा क़दीमी रवासी आहियूं। ज़मीनी तकरार तां को बि जानी नुक़सान थियो त हू ज़िम्मेवार हूंदो। ॻोठ निंदो मोरी जे रवासियुनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां ते कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हया विया आहिनि। शेर जमाल नाहियूं ऐं साजन नाहियूं चयो त कुछ ॾींहं अॻु अली मोहम्मद डेशक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असां ते जेके इल्ज़ाम हया आहिनि उहे कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। हुननि वधीक चयो त असां कंहिंजो रस्तो बंदि नाहे कयो। संदन सां सरासर नाइंसाफ़ी थी रही आहे। बासरनि असांजे ॻोठ ते फायरिंग करे हिरासा करे रहिया आहिनि। हुननि आईजी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी टंडो अलैयार डीसी टंडो अलैयार ऐं ॿियनि आला अख्तियारनि खां घुर कई त बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
मटियारी टाउन कमेटी के चेयरमैन की सदारत हेठ टैक्सेशन जो इजलास थी गुजरियो। इजलास में काउंसिल के मेंबरन समेत टाउन ऑफिसर ऐं टैक्सेशन इंचार्ज शिरकत कई। इजलास में फैसलो किया वियो त मुख़्तलिफ़ रिथाउन ते चेयरमैन की इजाज़त से काउंसिल पारां ठहराव पास किया विया। ठहराव में शहर अंदर दुकानन के री एग्रीमेंट, वाटर सप्लाई जे रहियल बिलन में आवाम के रिलीफ, कच्ची पिड़ी ऐं पक्की पिड़ी चार्जिज़ में वाध जे गडियल राय से मंजूरी ॾिनी वई।